अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडामया संजा सैयद शामिल करनासी हेडलाइंस। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कोरोना टास्क फोर्स जो इजलास पाबंदी बरक़रार रखण जो फ़ैसिलो छंछर ते टास्क फोर्स जो इजलास ॿीहर थींदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जेकॾहिं कोरोना के केस की शरह घटि थी त नरमी कंदासीं ऐं जेकॾहिं केस वधिया त वधीक सख़्ती कई वेंदी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सूबे में कोरोना जा केस ॿीहर वधी रहिया आहिनि। पाबंदियुनि में नरमी करणु ॾुखियो नज़र अची रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इमरान खान ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त इमरान खान जो मुल्क के ख़ैराती इदारे वांगुरु हलाइण वारो तजुर्बो मुकमल तौर नाकाम थी चुको आहे। इमरान खान ऐं संदसि साथी परवेज़ मुशर्रफ वांगुरु फुल लुटण बाद मुल्क के तबाह करे लंदन भॼी वेंदा। ख़दशो आहे त जेकॾहिं इमरान खान जी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करे वई त मुल्क तबाह थी वेंदो। मातलीअ PA-70 नंढी चूंड ते पोलिंग जो अमल जारी आहे। पीपी उम्मीदवार डाडा मोहम्मद हालेपोटो, JUI जो गुलहसन ज़हूर, पाबंदी मढ़ियल तहरीक लब्बैक जो पीर मोहम्मद अली सरहंदी ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो अब्बास अली लिगारी में मुक़ाबलो। 12 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 41 पोलिंग स्टेशन के हसास करार ॾिनो वियो आहे। रोड़ी वेझो मुक़ौमी शाहरा ते हाव दारींदड़ हादसो पेश आयो। मुल्तान खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच पलटी। हादसे जे नतीजे में 13 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। इतलाबात पुलिस ऐं रेस्क्यू टीमनि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि फौतुनि में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 131 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग 19,987 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,297 केस ज़ाहिर। 8,04,122 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। NCOC मूजिबि हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 11,56,000 खां वधीक माण्हुनि खे कोरोना वायरस जी वैक्सीन लॻाई वई। खानपुर भरिसां इंडस हाईवे लंजो लाड़े वटां हथियार बंदन हथां 2 ट्रॉलर ड्राइवर अगवा थी विया। अगवा थी वियल में नकीबुल्लाह इनायतुल्लाह शामिल। वाक़े ख़िलाफ़ ट्रांसपोर्टर्स जो एहतजाज। रोड ब्लॉक। शिकारपुर ज़िले में अगवा थी वियलनि जो अंग वधी 14 थी वियो। अहमद तुगलक वॾा महसर में औरत सीमा महसर जे अगवा वारो मामिलो। महसर बिरादरी जे माण्हुनि पारां चना बिरादरी जे घरनि ते हमलो करे औरत मजीदा चनो खे अगवा करण जी कोशिश ऐं घरनि में भंजा जो केस दाख़िल। कोडे जी भरिसां ॻोठ मिठड़े में रिड बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि नौजवान गुलाम तकी रिड मारिजी वियो। नुसरत फिरोज़ लॻ रिंद मोरी वटां फाओ खाधल लाश ठाहियो आहे। फौती जी सुञाणप ॻोठ गुलाम फ़कीर खोसले जे रहवासी अमीर बख्श लिगारी तौर थी। सॻियूं वेझो ॻोठ नवाड़ो शरीफ़ में नौजवान जो उताक मां लाश ठाहियो। लाश जी सजाद अली तौर सुञाणप कई वई। टनोलायर जे खतरी पाड़े में घर ते हमले जो केस दाख़िल। हिकु औरत समेत 4 ॼणनि खे नामज़द कयो पियो। पुलिस औरत समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। घर ते हमले में औरतुनि मथां तशद्दुद करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो हो। मीरपुर ख़ास वेझो ॻोठ बख्श में नौजवान रमेश भील ऐं श्रीमती गीतू भील बण में रसो ॿधी फाओ खाई आपघात करे छॾियो। ऐं डिगड़ी वेझो कासिलो स्टेशन वटि अंब पटण दौरान पोरिया शाहिद भट्टी बण तां किरी फौत। सिंजो लॻ 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि पोरिया नीशू कोहली फौत थी वियो।